सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त PSP ऐं MQM जा उहिदेदार पाकिस्तान पीपल्स पार्टी में शामिल थिया आहिनि। कराची में मसइला आहिनि जेके हल थियण घुरिजनि। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई वज़ीर सईद गनी चयो त मिर्ज़ा ख़लीलुल्लाह सिंध असेंबली जो अॻूणो मेंबर आहे। इन खां भलीकार चऊं था जल्द PSP ऐं ॿियनि पार्टियुनि जा उहिदेदार PP में शामिल थींदा। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान मिर्ज़ा ख़लीलुल्लाह चयो त अॼु खां पीपल्स पार्टी जो हिसो आहियां। सईद गनी चयो त MQM में ॿिनि क़िस्मनि जी विंग आहे, हिकु दहशतगर्दी जी, ॿी सियासत जी। जेके सियासी विंग जा माण्हू आहिनि उन्हनि सां असां जूं ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि। कराची में जॾहिं खां हालतूं बहितर थियूं आहिनि उन वक़्त खां काफ़ी माण्हू PP में शामिल थिया आहिनि। हुन चयो त पीपल्स पार्टी शहर में कमु करे रही आहे। इन जो सबूत बल्दिया टाउन जूं चूंडूं आहिनि। हुन चयो त असांजो प्लान आहे त तरजीही बुनियादनि ते उस्ताद भर्ती कयूं। 22,000 स्कूल खोलिया आहिनि। 37,000 भर्तियुनि लाइ इश्तिहार ॾिना आहिनि। कोरोना सबबि एॾे वॾे पैमाने ते दरख़्वास्तनि ते कम में देर थी आहे।